खबरदार हाथ मथे कर। हे सही हाथ मथे थी लई आ गाड़ी को, है लई आ। अचे सही लई आयो से हुकुम क्यों सही साइड थी रे, साइड थी, तलाशी रे। ही वठो मोबाइल अबोड़ी एनु पियो मार कट तल पैसा काढियो। हे सही पैसा सबो कुछ ता के दे छडिया। बी ते हाथ मथे कर। हेडवे अचे सही वेही रहो। हाथ मथे कर, हाथ मथे सही। मोठे चाबी चाबी नि भगवान भाव छा हो तको चाबी लगी बिटिया। चाबी तो लगा ला रे। ए हेडवे तू। बियो एक मिनट बड़ी चाहते थोड़ा बियो तो सही मां तवाजे भले में आया। भलो वो वरी किए तवा नवो कारोबार शुरू करे छडियो आ। थोड़ा तो के खबर लगी कहा भाई शरारतू जे एड़े किस्म जू करण लगा आयो। जई रस्ते सा तवा वनी रे आयो ना इन रस्ते सा अगना हली करे पुलिस चौकी अथो। छा पुलिस चौकी है। मां तवा जो हालता दिसा थो शिकला दिसी चुको आ तो तवा केड़ी हालत में आयो। गुरबत जा मारल लगो था मुखे केतरा त मासूम प्या लगो मुखे अवा ते तरसींदी आ। बियो कुछ हुजे आ ना मुंजी जेब में मां तवा के देई फिटो करा हा। ऐं हे जेको दक्षिण वारे पासे रस्तो वेंदो पियो आ ना इन तरफ भी पुलिस चौकी हुंदी आ। पो असा केड़े पासे निकरण करूं। तहां बई टेंशन ना कयो मां जे तवा सा गाडाया। हे जेको पोई तरफ रस्तो वनी रयो आ ना इन तरफ हलिया वणो इन तरफ कोई ना हुंदो। वडी गाला थोड़ा असा तो के हेडा चंबा आया ने हेतो जो मोबाइल पैसा कसन पो भी तू असा जो भलो करे तो। हां रमन छा चवे तो इनते पो यकीन कयो। हाँ छो ना करे हे पांच उए भले में आ। गाड़ी घुमा घुमाया गाड़ी। हां गाड़ी घुमा। बियो एक मिनट वरी छा थियो आ। ई बुधे सिन जो वरी को भी भलो मानू भली गाल कंदो हुंदो। भले मु वठाने मोटरसाइकिल ना है ना हाने मां पांधा शॉर्टकट रस्तो मुखे इयो ही वणो आ। हिकड़ी मेहरबानी कंदो भाऊ मुखे भी खई हलो हा लिफ्ट देवो हा। रमन पो छा चंदो यार ये न त काथे ये फसाए रे। ना मानू भलो लगे तो पांजे भले में आ। अनजान आयो तवा के रस्तो भी बुधाइंदो हलदो। हाली हां वे बियो एक मिनट बियो वरी छा थियो आ। मुखे एक नंबर लगो आ। तो खेने बागा हाने हिक न बचनो होयो। मुंजी गल कन खोले बुध मूसा थी वया फुर। यार हाने एडी देर छो कंदो पेवा। अरे निभागा चुप कर कावर न कर वो पांजी भलाई जे लाया अची वेंदो। बजण आइन बिनन खे मां तोवारी जा ते वरतियो थो अचा। हाँ होशियारी पकड़े वे। थी वियो हलो वरी छा थी योस। पेट्रोल खत्म थी आउंदो। पेट्रोल वयो ओ असा छा कयो हाने भला जे गाड़ी छड़े हले वणो असा हिते। चरिया ना थी जो तवा केतरी सजी मेहनत कई आ। हिन करोड़पति कॉलोनी में काथे भी पेट्रोल पंप जाहिर आहे ही कोन। हाने ये करो हलू अगना बाजार त तवा के मां तेल विझाए दिया पैसा तवा देन मां वट कुछ कोने। आप हलो हलो ये किए हलो रे मुखे पैर में दर्द आ मुखे मोटरसाइकिल ते खई हलो। यार हेली भी जलील कयो दिस अरे पांजी भलाई में आ वरतियो हलो साजी भले असा को बुक ते गाड़ी नती हले वे वे बियो एक मिनट सामू हमरा बीठो आ पेट्रोल आरो तवा के मां पेट्रोल ते विझाए दिया ना मोटरसाइकिल में। अचो मूसा हलिया अचो टेंशन ना कयो। हाने आया उठ पार जे हेठा हाने तवा के फिकर करन जी कोई जरूरत ना है। तवा के दाल मानी ते फ्री मिलदी। चंद्रा तो के चवा पियो ना यो नखण नी गंजे के नख नेट फसाए छडियो ना असा के। यो गंजो भयो कमरे में थी दिसू वणा यो निकतो त यो वाला छा कंदो पाण ताजी खबर ना है। हेड़ा तू थोड़ी बदल मां भी त गाड़ी बदल ना तो सा चंद्रा। बियो खबर मुखे सुञाणो था नता सुञाणो मां नथो सुञाणा साईं। मुंहिंजे इलाके में अची चोरियूं था करो फुरा थो करो मुखे नथा सुञाणो निभागऊ मां तव्हां खे पंहिंजो तारुफ थो करायां।
घर में जेकॾहिं कोई ॿार रोंदो आहे त मां उनखे चवंदी आहे बचड़ा चुप करे वञ, किथे मोगो बदमाश अची वियो न तोखे चंबा हणंदो चंबा। मोगे जी मार खबर न चार।